कराची में वापारिन पारां पेट्रोलियम शंशेगन में वाद खिलाफ एहतजाज कयो पियो आहे। वापारिन तरफ़ां गॾनि गाॾनि ते चढ़ी एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। कराची में वापारिन पारां पेट्रोलियम शंशेगन में वाद खिलाफ एहतजाज कयो पियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त वापारिन तरफ़ां गॾनि गाॾनि ते चढ़ी एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। कराची में वापारिन पारां पेट्रोलियम शंशेगन में वाद खिलाफ एहतजाज कयो पियो आहे। वापारिन तरफ़ां गॾनि गाॾनि ते चढ़ी एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। ख़बर अवां खे ॾियूं पिया कराची में वापारिन पारां पेट्रोलियम शंशेगन में वाद खिलाफ एहतजाज कयो पियो आहे। वापारिन तरफ़ां गॾनि गाॾनि ते चढ़ी एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। कराची में वापारिन पारां पेट्रोलियम शंशेगन में वाद खिलाफ एहतजाज कयो पियो आहे। वापारिन तरफ़ां गॾनि गाॾनि ते चढ़ी एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। कराची में वापारिन पारां पेट्रोलियम शंशेगन में वाद खिलाफ एहतजाज कयो पियो आहे। वापारिन तरफ़ां गॾनि गाॾनि ते चढ़ी एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो।